अस्सलाम वालेकुम। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभी दोस्तन के प्यारी प्यारनि खे दिल वारनि खे भली कार दोस्तों धमाकेदार पंजाबी ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। पंजाबी ड्रामो बेहतरीन मोड़ ते पहुतो आहे। तव्हां ॾिठो त कीअं चाकर खान हाणे एक्शन भी ॾेखारींदो दोस्तों। तव्हां ॾिठो त फ़िलहाल चाकर खान भॼंदो थो वठे, अकबर खान जे माण्हुनि खां लिकंदो थो वठे, लेकिन अचण वारे किस्तनि में हाणे जे हथ में हथियार ईंदो ऐं चाकर अकबर खान जे माण्हुनि खे कुटको सटको विझंदो ऐं एक्शन भी तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। छो त हीरो आहे, हीरो अगरि खाली भॼंदो वटे ड्रिकंदो वटे तो उनखे दिलेर कॾहिं भी कोन चवंदो आहे। हाणे एक्शन भी कुछ किस्तनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो। कुछ चाकर अकबर खान जा माण्हू जेको आहे चाकर खान जो अॻु वठंदा, जंहिंमें अकबर खान इहो चाकर खान कुटको सटको ॾेई उन्हनि खां हथियार खसे उन्हनि खे वाहे कढंदो। अहिड़े हिसाब जो एक्शन तव्हांखे तमामु जल्द ॾिसण वटां मिलंदो पंजाबी ड्रामे में। ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त अॼु जी अपडेट पुगी पंहिंजी पुॼाणी त अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।